टंडो आदम शहरी एक्शन कमेटी जो अहम इजलास चेयरमैन रईस हबीब खान मरी की सदारत हेठ थी गुजरियो। इजलास में टंडो आदम शहरी एक्शन कमेटी के उहदेदारनि ऐं मेंबरनि शिरकत कई। इजलास दौरान शहर की बिगड़ियल सूरत हाल सूबाई ऐं वफ़ाक़ी खातन पारां शहरनि जा मसला हल न करण, तालीमी इदारनि की तबाही ऐं स्कूलनि की अपग्रेडेशन न थियण, अवाम की भलाई, सेहत सफ़ाई सुथराई, तरक्याती मनसूबनि के अदम दस्तियाबी ते ख़यालनि की ॾे वठि कई वई। इजलास में इदारनि में करप्शन ऐं फुड़लुट, बिजली ऐं गैस की लोड शेडिंग, महांगाई, अमन अमान की सूरत हाल, समाजी बुराइनि, मंशियात फरोशी ऐं ॿियनि ॿरंदड़ मसइलनि ते ख़यालनि की ॾे वठि कई वई। शहर के समूरनि मसइलनि के हल लाइ मरहलेवार जिदोजहद करण ते इत्तेफ़ाक़ कयो वियो। पहिरें मरहले में तालकी अस्पताल ऐं ट्रैफ़िक के मसइलनि ते लाॻापियल इदारनि के सरबराहनि सां मुलाक़ात करे चार्टर ऑफ डिमांड ॾिनो वेंदो, जंहिं ते अमल कराइण लाइ हर मुमकिन कोशिश कयूं वेंदियूं ऐं फौरी तौर ते अमल कराइण जो मुतालबो कयो वेंदो। उन मौक़े ते जमायत इस्लामी के मुश्ताक अहमद, आदिल, अब्दुल गफूर अंसारी, PTI के फैज़ डेरो, नफ़ीसुर रहमान समो, मिर्ज़ा शफ़ीक बेग, सियासी समाजी अगवाननि इसरार कुरैशी, MKM जो निसार कुरैशी, SUP के सिकंदर मलुकानी, अदीब शाइर गुल हसन लाखो, रियाज़ हुसैन संजरानी ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लिए असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची